बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गुज़िरियल लेक्चर में जेके ॻाल्हियूं असां कयूंसीं उन्हनि ते थोरो माना रीकैप कजे त फस्ट एंड फॉरमोस्ट जेका इम्पोर्टेंट थिंग आहे उहा आहे असांजी रेपिटेशन, माना दोहराइणु। यानी जेके बेसिक्स हूंदियूं आहिनि क्लास जे अंदरि सिंधी जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं, पोइ थोरो घणो इंग्लिश जो मटीरियल तकड़ में हिनखे फाइनलाइज़ कंदासीं। त पहिरियों असांजो जेको कमु आहे उहो बेसिक्स जे हवाले सां छा आहे, उहो आहे रिपीट करिणो हुनखे। ठीकु आहे। ॿार जेके हूंदा आहिनि अक्सर के उहे विजुअल लर्नर्स हूंदा आहिनि। विजुअल लर्नर जी माना इहा आहे ॾिसी ऐं सिखंदड़। ऐं जेकॾहिं उनजे तसवर में उनजी तसवर माना तस्वीर ठाहिण वारे खाने जे अंदरि दिमाग़ में अखियुनि जे ज़रिए जेको थिए थो ऐं कननि जे ज़रिए जेको ॿुधी करे तस्वीरूं ठाहींदो आहे, अगरि उहा शइ अवेलेबल न हूंदी, दस्तियाब न हूंदी, त ॿारु न पढ़ी सघंदो। तव्हां केॾी बि कोशिशि कयो त उनखे सम्झण में तव्हांखे थोरो टाइम लॻी वेंदो। जेसि ताईं नंढा ॿार आहिनि मासूम जेके असांजा नर्सरी क्लास वारा आहिनि, ग्रेड 1। सो तव्हांखे हाणे छा करिणो आहे त जेको बि तव्हांजी जेका पटी आहे जंहिंखे चइबो आहे एल्फ़ाबेट इंग्लिश में, अलफ़ बे जी पटी, उन्हनि जा पहिरियों त उन्हनि अखरनि खे तव्हांखे सुञाणणो आहे त हीउ अखर कहिड़ो आहे, उनजो सही तलफ़ुज़ यानी उनजो सही उचार, उन्हनि जी सही शिकिल, उन्हनि जो सही कढणु लिखत वारी सूरत में, इहा ॻाल्हि नोट करणी आहे। ईअं मिसाल हिकिड़ो, मां अलफ़ थो लिखां हीअं करे हीअं लिखी मथां, हाणे नंढो ॿारु जेकॾहिं हुनखे हीअं मथे लिखे त इहो ग़लति तरीक़ो थी वियो। जेकॾहिं मां बे खे हेॾां हीअं शुरू करे ऐं हेॾां हीअं ऐं हिते ख़तमु थो कयांसि हेॾां उबतड़, पर नंढो ॿारु जेकॾहिं हुनखे हेॾां हीअं करे ऐं हीअं करे त इहो ग़लति थी वियो। माना असांखे ॿारनि खे इहा बि शइ सेखारणी आहे बुनियादी तौर ते त जेको अखर आहे, को बि अखर, उहो लिखत जे कानून में किथां शुरू थींदो ऐं किथे ख़तमु थींदो, इहो बि आहिस्ते आहिस्ते हथु वठी करे कुझु ॿारनि खे सेखारिणो पवंदो आहे। कुझु थोरा वॾड़ा थी वेंदा आहिनि त पोइ उन्हनि खे वरी ऑटोमेटिकली रुगो थोरो सम्झाईंदो बोर्ड ते, तॾहिं बि उहो सिखी वठंदा आहिनि। ठीकु आहे। हलो, इहा ॻाल्हि थी वई हिते। हाणे इन जे लिखत जे कानूननि में वरी बाद में ईंदासीं त जेको अखर आहे उनजी बुनियाद पहिरीं सूरत कहिड़ी हूंदी आहे, विच ते ईंदो आहे त कहिड़ी सूरत थींदी आहे, ऐं आख़िर में हूंदी आहे कहिड़ी सूरत थींदी आहे। उहो लिखत में तव्हांखे कानूननि जे हवाले सां वीडियोज़ प्रोवाइड कंदासीं। ठीकु आहे। जंहिंमें तव्हांजी राइटिंग हैंड राइटिंग तव्हांजी सुठी थिए, सिंधी हुजे चाहे इंग्लिश हुजे चाहे कहिड़ी बि ॿोली हुजे, अरबिक हुजे। ठीकु आहे। हाणे असांजी जेको सिंधी एल्फ़ाबेट आहे, 52 अखर जिन खे चयो थो वञे, 52 अखर। 52 अखर में टोटल मुंहिंजे ख़्याल में सिर्फ़ु 52 निशानियूं ई आहिनि उन्हनि में, पर उन्हनि निशानियुनि सां तव्हां गौर कंदो त टिपकनि जो फ़र्क़ु अचे थो घणो। मसलन हीअ तव्हांजी बे वारी आहे निशानी। हाणे बे वारी जी निशानी सां मां हिते तव्हांखे ॾेखारियां, जेकॾहिं ॾिठो वञे त हाणे 1 2 3 4 5 6 7 8 9 अखर आहिनि टोटल बे वारी निशानी में। 9 अखर थिया माना हिन बे वारी निशानी में। ठीकु आहे। उनखां अलावा जेकॾहिं जीम वारी निशानी आहे जेका असां लिखूं था, हुन कढण जो तरीक़ो हेॾां थींदो ईअं, हीअ जीम। ठीकु आहे। इन में हाणे थींदो 1 2 3 4 5 6 7 8 8 जेको आहे सो इन में जेको आहे सो जीम वारियूं निशानियूं, हे 8 मिसाल हिते ई लिखांसि खणी, हीअ 8 थियूं, 8 इहे थियूं। वरी जेकॾहिं असांजी दाल वारी निशानी आहे, तव्हां हिन ते गौर कंदो दाल। ठीकु आहे। इन जे टिपकनि जे फ़र्क़ सां माना 1 2 3 4 5 6 जेको आहे सो इहे निशानियूं हिन में अची। हाणे ठीकु आहे। वरी उनखां पोइ रे रे ऐं ज़े, इहे रे वारे कानून में टिपकनि जे फ़र्क़ सां इहे 3 निशानियूं आहिनि। सीन जेका आहे सीन ऐं शीन उहे 2, स्वाद ऐं ज़वाद उहे 2 आहिनि, तुए ऐं ज़ुए उहे 2 आहिनि। ठीकु आहे। टिपकनि जे फ़र्क़ सां आहिनि, हिकिड़ो टिपको थो उन्हनि मथां अचे। उनखां अलावा आइन ऐं गाइन उहे 2 आहिनि। आइन ऐनक, आइन सां ऐनक, आइन गैन सां ग़ालीचो थींदो आहे, ग़ालीचो जेके गानीचो तकड़ में पढ़ायो वेंदो आहे, ग़ालीचो कालीन असल में थियो। हाणे फे, हीअ जेका आहे हीअ फे, इन में बि ॿ निशानियूं अचनि थियूं, पर काफ़ बि इन सां थोरो गॾु आहे नून वारी निशानी सां। ईअं खणो इन खे बि असां 3 जे निशानियुनि सां तक़सीम कंदासीं। वरी काफ़ अलॻि सां आहे। वरी खे खट जंहिंखे चवंदा हुओ खे, खे। ठीकु आहे। इन में निशानियूं घणियूं थियूं अचनि, 1 2 3 4 5 निशानियूं अचनि थियूं इन में। माना हिन में घे ऐं ङे ताईं
घे ऐं ङे ताईं। लाम जेको आहे सो इहो सम्झो अलिफ़ ऐं नून जो मिलाप आहे। इहा हिकु अलॻि सां हिते ॾिसंदासीं मीम अलॻि आहे, नून ऐं लूण ॿ अखर आहिनि हिन में, तूए जो रुगो फ़र्क़ु आहे हिन में, ठीकु आहे। उनखां अलावा हे जेका हाथी वग़ैरह थींदो आहे जंहिंसां लिखिबो आहे हे सां, जंहिंखे नंढी ए चइजे। उनखां पोइ अलिफ़ जेको आइन हिनखे जो हिसो आहे उहो हे मथियों जेको अलिफ़ नंढिड़ो बि हिनखे चवंदा आहिनि, पर लिखियलु आइन वारो स्टाइल में आहे, ठीकु आहे। उनखां पोइ ये आहे। त हाणे तव्हां हिसाबु कंदो त टोटल अखर घणा बीठा वञी करे 2-3 अखर ॿिया थिया। 1 हे 2 हे 3 4 5 6 7 8 9 10 11 थिया टोटल। इहे 11 अखर थिया। इहे बाक़ी ॿिया मिलाए करे 11 अखर ॿिया हूंदा जेके हिकु हिकु आहिनि, इहे माना 20-22 अखर मस थिया टोटल। इन जा उचार रुगो माना मटियल आहिनि टिपकनि जे हवाले सां। जीअं बे आहे, ॿे, भे, ते, थे, टे, ठे, से। अरबी में हिनखे से चइबो आहे ज़बान जी चोटी सां। इंग्लिश में उनजो उचार साॻियो ई आहे, से, ठीकु आहे न। पर सिंधी में असां से कोन चवंदा आहियूं, से ई चवंदा आहियूं। से उहो सीन बि ईअं आहे ऐं स्वाद बि ईअं आहे, असां वटि साॻा ई सीन आहिनि इहे। सो हाणे इहे जेके थी विया, इहे हाणे जीम, हिननि में चवंदा जीम, ये, झे, ñे, चे, छे। इहो थोरो हिते फ़र्क़ु अथव छे सां। छे जो उचार चे खे थोरो हे ॾियणी आहे हवाई, च, छ, च, छ। हितां वारनि असां ते जेके असां उतरांदी आहियूं, उत्तर में रहूं था सिंध जे में, पोइ असांजा जेके हैदराबाद वासी आहिनि, जेके ॾखिण सिंध में रहनि था, उहे असां ते टोकूं कंदा आहिनि, ठठोल कंदा आहिनि त बाबा इहे वरी जेको आहे सो मच्छी खे मच्छी था चवनि, माना शीन था चवनि। बेस ऐं झेड़ो हा बाबा असां वटि जेकॾहिं हिन में रिवाजु पुॼी वियो आहे त तव्हां असां ते टोकूं छो था कयो। असां जेकॾहिं पंहिंजे इलाइक़े में रहूं था, उनजो नालो आहे बाड्रह, असां उनखे बाड्रह था चऊं, तव्हां बाड्रह छो था चओ। असांजो इलाइक़ो आहे न बाड्रह, तव्हां असांजो उचार वठो न, अंग्रेज़नि ते फनेटिक्स कॉपी करे उन्हनि जा उचार हटायो था। सो टोकुन करण जी ज़रूरत न आहे, जेके जिथे जिथे ॿोली ॻाल्हाइनि था पिया उहा उन्हनि जी उहा ॿोली आहे, उहा उन में रिवाज में रस्मुनि में अची चुकी आहे। टोक न कयो, सिखण जी कयो। त हिन इलाइक़े में हिन उचार सां ॻाल्हाई वेंदी आहे, हिन में हिन सां ॻाल्हाई वेंदी आहे। हिकिड़ो आहे पट वठी आहे त असां कपिड़ा सिबियूं, को ॿी का शइ ठाहियूं। ॿियो आहे पुट, 3 सां। ॿियो पट बि आहे जेको लोही सीख थींदी आहे, जंहिंखे बंदि कंदा आहिनि पट। साॻी पे ऐं टे आहे हुन में, पर को पट थो थिए, को पुट थो थिए, को पिट थी थिए, को पट थो थिए। त उन हवाले सां उचारनि जी बहस जे हवाले सां कजे, इल्मु वधंदो, ॼाण वधंदी। पर टोक ऐं ठठोल जो हिनखे जेको आहे निशानो न बणायो। जीअं असां वटि कुझु ज़ुआद ऐं मां ॿुधायमि तव्हांखे ज़ुआद, ज़ुए ऐं ज़ाल आहे, ज़ाल ज़रो जंहिंखे चइबो आहे, ज़े आहे। चइनी जा असां वटि ज़े आहिनि उचार। पोइ वरी अरबी जे कानूननि में कुझु झेड़ा हलंदा आहिनि, कुझु मौली साहबनि जा ज़ुआद ऐं वलद डालीन ऐं ज़ालीन ते हलंदा आहिनि, ॿई ग़लति। अरबी जो उचार ॿियो, असां वटि हिते वरी जहिड़ो हलंदो आहे पियो। सो ईअं अहिड़े क़िस्म जे फ़सादनि खां थोरो दूरि रहो, इल्मु हासिलु कयो। ला इल्मु ऐं जहल जेको आहे असां परे करे छॾींदो। बहरहाल टोटल 20-22 अखर थींदा आहिनि, हिनखे काउंटिंग में आणींदासीं असां। हाणे इन जे उचार में आयासीं असां, जेके छे चइबो आहे छटी। छटी असां इनखे चवंदा आहियूं छटी, माना शींह जो उचार प्लस टे खे टे कंदा आहियूं हितां वारा असां, छटी। पर हैदराबाद वारा थोरा सख़्तु आहिनि, इन माना हेॾो वारा जेके असांजे ॾखिण में आहिनि, उहे चवंदा आहिनि छटी। छटी वठी आहे, छ टी, टे खे माना टे न चवंदा हो। सो इन हवाले सां थोरो प्रोनाउंसिएशन ते तव्हांखे फोकस बि रखिणो पवंदो, सिखणो बि पवंदो, सम्झणो पवंदो। असां वटि जेको रिवाजु आहे उहो ई करिणो पवंदो आहे। छो जो ॿार तव्हांजा असांजा घर ॾे जेका ॿोली ॻाल्हाईंदा उन मां सिखंदा न, उन लजे मां ईअं थोरी आहे त असां हितां वारनि ॿारनि खे वरी हैदराबाद वारी ॿोली सेखारियूं। हैदराबाद पाण ई सिखंदा वेंदा हुते त जेको माहौल मिलंदो न, ठीकु आहे। हाणे हिन में छे जो उचार ॿुधायोमांव। ॿी आहे हे, वॾी जंहिंखे चइबो आहे, जेका अरब निड़ीअ मां कढंदा आहिनि, अंग्रेज़ बि ज़रे घटि ताईं कढंदा आहिनि, लुकी चइबो आहे हिनखे। उहा हे वॾी आहे, मुंड में इहा ई आहे हिन करे। ॿियो आहे खे, जंहिंखे शिदत ॾेई करे अरबीअ में ख सां निकिरंदो आहे, ज़रे घटि माना अजीब क़िस्म जो आहे। खे खट, उहा वरी काफ़ ऐं हे जो मुरकब आहे, ख। जीअं सख, इंग्लिश में लिखंदा आहिनि SUKKUR, सख।
सखर इन करे अंग्रेज़नि जो ठाहे छॾियो सखर खे SAKHAR जे बजाए SUKKUR सां लिखियो वियो। धाल ध इन में हे अंदरि मुंहिंजो गुरु उचारा ध ध नंढा ॿार के अहिड़ा हूंदा आहिनि असां वटि त डायलेक्ट्स आहिनि शेख दीवान कुझु मेमण इन्हनि खां दाल निकिरंदो आहे धाल न निकिरंदो आहे। ॿारनि सां महिनत कई आहे असांखे ख़बर आहे। पोइ हुनखे चवंदो बाबा धोबी, हो चवंदा धोबी धोबी। असां चऊं बाबा धोबी धो, हो चवंदो आहे दो। हाणे उन सां छा कंदो नंढे ॿार सां? असां चऊं धो, हो चए थो दो। हुनखे फैमिली में खानदान में दाल चयो ई न वियो आहे। तव्हां हुनखे ज़ोरी कींदा, तव्हां त आस्ते आस्ते प्रैक्टिस करायोसि न। सिखंदो कीअं ॿुधायो? प्रैक्टिस सां। नेठि हुनखे ख़बर पवंदी, हली हली ख़बर पवंदी धो आहे इहो। घर ॾे खणी मुंहुं न ॻाल्हाईंदा आहिनि, पर ॿाहिरि त ॻाल्हाईंदा आहिनि ॿिया असां वटि हिते जेको आहे न मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॿोलियूं मुख़्तलिफ़ थोरे थोरे पद ते मटियल अथव। थोरे थोरे ते शेखनि वटि घर ॾे अजीब क़िस्म जी माना ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे, उहा तव्हांजे लाइ असांजे लाइ अजीब आहे। असां वटि ॿोली अजीब ॻाल्हाई वेंदी आहे, उहा शेखनि जे लाइ अजीब आहे। सम्झो न? त हे लफ़्ज़ था अचवनि, हो लफ़्ज़ था अचवनि। हाणे जीअं मां तव्हां हिकिड़ो मिसाल ॾियां, हू सुम्ही पियो आहे, असां चवंदा सुम्हियो पियो आहे। असां चवंदासीं लाड़काणे हलियो वियो, हो चवंदा लाड़काणे हली वियो। हाणे थोरो इहो फ़र्क़ु ईंदो आहे थोरो ॿोलियुनि में। त शेख दीवान अदा ॿिया आम पोइ वरी असां वटि वरी साॻियो ई फ़साद, हे ॼट आहे, हे फलाणा आहे, टीर आहे। ॼट छा जी ॻाल्हि आहे? ॿोली आहे, असां ॻाल्हायूं था पढ़ूं था। ॼट हुनखे चइबो आहे ॼट सोली सिंधी में जेके कंहिं शइ जी ख़बर ई न हुजे, जंहिं वटि जेको रस्म रिवाज वीचारे ॿुधो ॻाल्हाईंदो थोरो न। पोइ वरी सफ़ा ॿराड़ी में लियाई वेंदासीं। जीअं छा थियो, छा थियो जा छाछो मुंहिंजे कम जो। तव्हां वरी असां वरी चवंदासीं असां पढ़ियल लिखियल आहियूं, हे ॼट आहिनि। बाबा हुनजे माहौल में अहिड़ी ॿोली ॻाल्हाई वई आहे, आराम सां हुनखे सम्झाईंदा चओ बाबा इहो छाछो न आहे, चओ छा थियो। पोइ माहौल में ईंदो सेट थींदो वेंदो पंहिंजे लेखे। पोइ इहो साॻियो ई माण्हू वरी निकिरी जॾहिं हैदराबाद पोइ अमेरिका पहुचे थो त वरी चए थो सभु असांजा ॼट आहिनि। बाबा पंहिंजनि ते टोकूं छो था कयो? पंहिंजनि खे इल्मु ॾियो न। तव्हां टेक्नोलॉजी जे ज़रिए इल्म खे वधायो, इल्मु माण्हुनि ताईं पहुचायो, टोक न कयो। पंहिंजनि ते महिनत कयो। छा कयो? पंहिंजनि ते महिनत कयो। इहो तव्हांजो असांजो फ़र्ज़ु आहे। असां इल्मु वारनि जेके पाण खे इल्मु वारा सॾाईंदा, इल्मु वारो केरु? सभु को सिखंदड़ आहे हिते दुनिया में। इंगे खां वठी क़बर ताईं सिखणो आहे। सम्झो था न? इन करे हलो असां चऊं था वरी हाणे दाल धाल ॾाल जेको आहे, पोइ डाल ऐं ड्राल ॿ चार आहिनि या हिकिड़े टिपके सां हेठि अचे थो। ॿियो आहे ढाल, इन में बि हे अंदरि आहे मौजूदु ढ। असां चऊं ढाल, जीअं ढगो चवंदा जो ढगो। असां चऊं ढगो, हो चवंदा ढगो। ॿार के नंढड़ा हूंदा न, ॿारनि सां असां ॻाल्हायूं मुखातिब था थियूं, वॾा बि तक़रीबन चवंदा आहिनि हुननि जा। सो अहिड़ी तरह सां हिनखे ईअं नोट करिणो आहे। जीअं ज़ाल, माना ज़ाल ज़रे ई ॻाल्हि था कयूं। सो सभिनी ज़े आहे न चार। रे अड़े अड़े ज़े सीन शीन स्वाद न चओ, बहितर आहे जेको उन ओरिजिनल उचार आहे न। साद सूफ़, साद साबुण, ईअं चओ त बहितर आहे। स्वाद न चओ, छो जो जेकॾहिं अरबी बि को सिखंदो, असल में अरबी में आया आहिनि इहो चार। साद, ज़ाद, ज़ईफ़, ज़मीर बि ईअं थींदो आहे। हाणे तुए ऐं ज़ूए, ऐन गैन फे। ॿियो इहे चइनि टिपकनि वारी, असां हिनखे हितां वारा साॻियो फीथो, के चवंदा आहिनि फीफो, नंढड़ा ॿार चवंदा आहिनि न। हाणे फीथो असां छा था चऊं? माना मथियां ॾंद हेठियां चप इस्तेमालु थो थिए, फीथो। असल में जेको इहो चइनि टिपकनि वारो अखर अथव, इन जो माना उचार आहे पे सां गॾु हे मिलाए करे, हेज़ो, हे जेको असां लिखूं था न, चइनि टिपकनि वारो, इहो उर्दूअ जे पे ऐं हे जो मुरकब आहे, पे ऐं हे खे मिलाए करे फे कढी वेंदी आहे। फीथो, फणी। सम्झो था हाणे ॻाल्हि? फीथो, फणी। असां हिनखे चवंदा फीथो ऐं फणी। के वरी तकड़ में ॿुधायोमांव नंढड़ा ॿार फीफो, वॾा बि चवंदा आहिनि के। लफ़्ज़ फिरनि था न, ईअं ई नंढड़ो ॿार वॾो थियो, वॾे खां ॿुधाई फीथो, पाण करे फीफो कयईंसि, पोइ अञा वॾो थी वियो, सिखियईं कोन त पोइ फीफो ई रहियो। ईअं लफ़्ज़ फिरंदे हलंदा। सो
इहा अथव फे सां चइनि टिपकनि वारी फे फ। दिस इज़ फनेटिक्स जेका मां उचार थो कयां हिनखे फनेटिक्स चइबो आहे। इल्म सौतियात, सौत चइबो आहे अरबी में आवाज़ खे, यात पोयां लॻिबो आहे उनजो इल्मु, ॼाण, नॉलेज। इल्म सौतियात माना आवाज़नि जो इल्मु। त उचार कीअं कढिजे, आवाज़ कीअं, असां वारा पंहिंजा उचार आहिनि, मुख़्तलिफ़ माहौल जा पंहिंजा पंहिंजा ते आस्ते आस्ते सिखंदो आहे न माण्हू। को अकुले कुल न सॾाए पाण खे। मां बि सिखां थो, तव्हां बि सिखो था, ॿिया बि सिखंदा, सभु सिखंदासीं। सिखण वारे माहौल में ग़लति हूंदो तव्हां खां सही पंहिंजे शागिर्दनि खां कराईंदासीं। ठीकु आहे, को मसइलो न आहे। वॾाई न कबी आहे, वॾाई में इल्मु न वेहंदो आहे। त इहे करीबुल मखरज चइबो आहे हिनखे अरबीअ में। करीब माना वेझो, मखरज माना इख़राज करणु, कढणु, यानी उहो उचार जेको वेझो वेझो कढिजे हिक ॿिए जे। त थ थोरे फ़र्क़ु सां रुॻो हे ॾेई करे हुनखे त खे थ कयो वियो आहे। अहिड़ी तरह सां हिनखे बि जेको आहे सो पे खे ऐं थोरो हे ॾेई करे पोइ प फ कयो वियो आहे हिनखे। इहो करीबुल मखरज आहिनि। माना जेकॾहिं हिनजी असांखे एल्फ़ाबेट लिखणी हुजे हा तरतीब न, इन तरीक़े सां ठाहियूं आहे। पे जे भरिसां तव्हांखे फे ॾियणो हो, फे थी वियो इहो। हूअ फे माना मथियां ॾंद ऐं हेठियों चप, फे। हे आहे सिर्फ़ु चप ॿई मिलंदा, फे फे माना पे ऐं हे मिलियल आहे, प फ। पे खे तव्हां हे पोयां सवाई ॾींदव न त हे ई उचार निकिरींदो, फ। उर्दूअ जी निशानी ॾिसो, हिन में असां वटि हे अंदरि हली वई आहे, उर्दू वारनि ॿाहिरि कढी रखी आहे। पे ऐं हे ज़ाहिर कयूंसि न। अहिड़ी तरह सां तव्हांजा जीअं थे आहे, थे में बि उन्हनि टिपका इज़ाफ़ो कयो आहे। ॾिसो हे ते खां पोइ थे ॾिनल आहे, ॾिसो त थ, वरी टे खां पोइ ठ, इहो बिल्कुलु सही आहे। टे खे रुॻो हे ॾियणी पई त ठ। असां वटि टिपके जो इज़ाफ़ो कयो वियो, पर खुटायो वियो आहे हुन में बि स्ट्रेस ॾियण खां पोइ। ठ उर्दू में ॾिसो, हीअ टे जेका आहे तव्हां ॾिसो, टे माना हीअं हूंदी आहे। उर्दू में टे हीअं हूंदी आहे न, ऐं टे ऐं हे मिलाए करे इनखे ठ कंदा आहिनि। ॾिसो असां वटि त टिपकनि जो फ़र्क़ु आहे। टे खे टे टिपका हूंदा मथां, माना हीअं करे असां टे टिपका ॾेई ऐं जेका सो हिन जो वरी हिकिड़ो टिपको खुटाईंदासीं त टे थी पवंदो, ट ठ। हिते सही लिखियलु आहे, हिन जी तरतीब ॾिसो। इन में बे ऐं भे गॾु लिखिणो आहे। ॾिसो हिननि परते कयो आहे, बे खां पोइ ॿे ॾिनी अथनि, पोइ भे ॾिनी अथनि। ब भ ॿ थोरो ॾुखियो आहे, हिन जे साॻा ई चप आहिनि, ब भ ॿ। इहे चपनि सां था ठहनि, चपनि सां उचार थियनि। पर इन्हनि जी तरतीब जेका थींदी, पहिरियों थींदो ब, पोइ थींदो भ, पोइ थींदो ब। काफ़ काफ़ जेके आहिनि ॿ आहिनि, हिकिड़ो काफ़ काफ़ चवंदा आहियूं, ॿिनी असां वटि बि साॻियो उचार आहे। अरबी में हिनखे लुकी मां कढंदा आहिनि, जेको काफ़ वॾो हूंदो आहे पहिरियों वारो, क। इनखे लुकी मां कढंदे कढंदे ग करे छॾियो अथनि, ग़ालीन। क़ालीन मां ग़ालीन थी वियो अरबीअ में, जेको स्पीकिंग कंदा आहिनि अरब तकड़ी ॻाल्हाईंदा आहिनि, ग़ालीन चवंदा आहिनि ग़ालीन खे, ऐं क़ालीन खे ग़ालीन चवंदा आहिनि। इक़ामह रिहाइश, इक़ामा चइबो आहे क़याम करणु, उनखे एगामा चवंदा आहिनि, सिंधी में एगामो चवंदा आहिनि। हाणे सम्झ में अचे थी न। इक़ामह उतां फिराए करे एगामह अरबी में आयो, उनखे फिराए करे एगामो थी वियो आहे हिते। सम्झ में ॻाल्हि अचे थी? निड़ीअ मां निकिरण जे करे उचार कीअं फिरंदा आया, ॿोलियुनि जो माना ॿुधायांव थो हिकिड़ो नमूनो, इहे ज़हन नशीन करे छॾियो, कमु ईंदव। ॿियो आहे खे। खे माना उहा काफ़ ऐं हे वारो उचार, खे उर्दू में कीअं लिखिबो, तव्हांखे ॾिसो, हे काफ़ आहे न, हे काफ़ ऐं उन खां पोइ हीअ हे निकिती, इहा खे आहे। इहा काफ़ ऐं हे जो उचार असां वटि खे अथव, ख ख। गाफ़ ग, ख ग, इहो करीबुल मखरज आहिनि। हिकिड़ी रुॻो लीक मथां थी अचेसि त ग, ठीकु आहे। जेकॾहिं असां टिपका ॾियूंसि त ग, इहे टिपका ड्राए मथां ॾियूंसि त ङ। गुणे जो आवाज़ु आहे, ङ। नक खे बंदि कयो, ङ ञ। इहे गुणे वारा आहिनि। गुणो छा चइबो आहे, माना वोकल कॉर्ड्स बि तव्हांजा कलियूं बि इस्तेमालु थींदियूं, प्लस में नक मां आवाज़ बि ईंदो, इख़राज थींदो। उहो ञ ङ, इहो जेके से इन में अचंदा। ण ड़े जेको अथव न, इहो लूणु वणंदव, हेठो ड़े। इहे जेके चइनि टिपकनि वारी ड़े आहे, तव्हां इन जे मथां लूणु इहे ॾिनो आहे। इहा ड़ ण, ॾिसो ज़बान मां उचार कढो, ड़ ण। रुॻो गुणो थो ॾियोसि त तव्हां हेॾो शिकिल मटाए छॾी हिनजी, असुल में ड़ आहे।
पोथी पुतोड़ सागी ज़बान सागे हंधा उचार में फ़र्क़ु थोड़ो गुणो माना नक मां नून तव्हां ॾिनी गुणो छा के चइबो आहे गुणो हुनखे चइबो आहे गुणे वारो नून टिपको असां वटि हुन में ॾिनो वेंदो आहे नून में लिखण दौरान असां वटि ईंदो उर्दू में हुन टिपको हटाए छॾींदा आहिनि जीअं ॾिसो यूं माना मां लिखां थो यूं त हे नून में टिपको ईंदो ईंदुसि त पोइ थींदो यून हाणे तव्हां वटि वॾो मसइलो हिते आहे असां वटि जेके बि गुणे वारा अख़र आहिनि तव्हांखे बि तलफ़ुज़ कढण में ॾुखियाई थींदी ॿारनि खे बि ॾुखियाई थींदी आहे हाणे नून जो ॾिनो आहे त नून जो उचार कढो न जीअं ॾिसो मेह त हाणे मेह में छा थींदो मीम ये नून टिनी जा नाला वठंदो टे अखर हाणे मीम ये नून इहो थियो मेन पर इनखे हिजे कंदासीं थींदो पोइ में टिनी अखरनि जा नाला वठो इहा थी वई हिजे हिजे लफ़्ज़ जी माना आहे अखर जेका निशानी आहे उनजो आवाज़ कढणु मीम ये नून इहा थी वई हिजे हाणे रवां में वरी हे वरी टे निशानियूं थियूं अचनि हे नून ज़ेर हाणे चवंदासीं हे कीअं पढ़ाईंदो ईअं पहिरियों त तव्हां हाणे इहे इन मौज़ू ते अचूं था जेका मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि हुई जेका मां तव्हांखे सम्झाइण पई चाहियां आम ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेका हिजे करायो था हिजे कराइण जी माना तव्हां जेके निशानियूं आहिनि उनखे त सुञाणो न पाण ख़ुदि मीम में नून में हे नून ज़ेर में इहो छा आहे सीम हीअ ये हीअ नून हाणे शागिर्दनि खे ईअं पहिरियों पढ़ायो त हीअ छा आहे हीअ मीम आहे हीअ ये आहे हीअ नून आहे इहो पहिरियों हुनखे सम्झायो मीम ये नून प्रैक्टिस कराइणी आहे ईअं थोरी आहे त तव्हां हिकिड़े ॾींहं में चयो हिकिड़े दफ़े में हाणे उहो तव्हांजा डॉक्टर पैदा थी विया इंजीनियर ईअं न आहे डॉक्टर इंजीनियर हिकिड़े ॾींहं में ठहंदा त पोइ असां जाबलेस रहियो जाऊं हा पोइ ख़बर पई असांखे त पढ़ाई कीअं थींदी आहे ये नून हाणे इहा अथई हिजे ठीकु आहे वरी अञा हिजे था कयूं हे नून ज़ेर हाणे सिर्फ़ु हिजे मीम ये नून हे नून ज़ेर मीम ये नून हे नून ज़ेर हथ रखंदो मीम ये नून हे नून ज़ेर मीम ये नून हे नून ज़ेर हाणे इहो सिधो हुयो हिसनि में बि न कयोसींसि ॿार अञा न सम्झी सघंदो हिसा आहिनि ॿ इन में 2 वावल साउंड्स आहिनि में हे ए गुणनि खां बग़ैर इन्हनि सभिनी खां पोइ असुल में ए इन में जेको वावल साउंड जेके चवंदा न उहे आहिनि अलिफ़ ये ऐं अलिफ़ ज़ेर इहे ॿ उचार इन में अंदरि आहिनि ए में हे उहे अखर जेकॾहिं अची विया जेके हिजे वारा त उनजो उचार में ठाहियो उन्हनि पर अॼु जेके अखर कढूं असां जेके कॉन्सोनेंट्स हुया हर्फ़ सही त तव्हांजो थी पवंदो ए में हे मीम ये नून में अलॻि सां पुट हे ॾिसो गौर सां मीम ये नून में हे नून ज़ेर हे टे निशानियूं हुन में आहिनि टे निशानियूं हुननि में आहिनि हीअ निशानियूं हली हली पढ़ी करे जॾहिं माहिर थींदो आहे पोइ ज़ेर ज़बर ऐं पेश इहे हटाया वेंदा आहिनि असुल में जेका इहा ज़ेर ॾिसो था न इहा अलिफ़ खे अथव ज़ेर जेका हे लिखण जे करे अलिफ़ हुन में अंदरि गुम थी वियो आहे अलिफ़ माना उचार आहे उहो हुनजो ए हे माना छा आहे ए हाणे हे नून ज़ेर हे हाणे हे माना गुणे मां बि नून आयो हे गुणे वारो हे इहो नून कढोसि हे ज़ेर हे नून विझंदोसि हे ज़बर ज़ेर माना हेठऊं ज़बर मथऊं में पेश में हो हे नून पेश हो हे नून ज़ेर हे ज़ेर चइबो हे नून ज़ेरे बेरे न आहे ज़ेरे छा जी ज़ेर या ज़ेर ॿ उचार इन में हूंदा अथव ज़ेर या ज़ेर सिंधी में हिते असां वटि ॻाल्हाईंदा आहियूं जेके हिकिड़ा चवंदा आहिनि ज़ेर ॾिस हिकिड़ा चवंदा आहिनि ज़ेर ॾिस पोइ हाणे के चवंदा आहिनि ज़ेरे जेको चवंदा आहिनि उहा ज़ेर चवंदा आहिनि असुल में ज़ेरा जेके चवंदा आहिनि उहे ज़ेर चवंदा आहिनि मीम ज़ेरा ज़ेरा जेके चवंदा आहिनि उन में इशारो हूंदो आहे ज़ेर जो मीम ये नून ज़ेरा जेके चवंदा आहिनि माना ज़ेर था चवनि जेके चवंदा आहिनि ज़ेरे उहे ज़ेर चवंदा आहिनि इहे उचार थोरो सिधा कयो तव्हां पढ़ाइण वारा टीचर्स जेके आहे स्पेशली टीचर्स हिन में ज़ेरा बेरा न चओ ज़ेरे न चओ ज़ेरे न आहे ज़ेरे आहे ज़ेरा न आहे ज़ेर आहे ज़बर सां आहे ज़बर र रे ज़ेर चओ या ज़ेर बाक़ी ज़बर त ज़बर आहे
पेश त पेश आहे। हाणे पेशो खे बि थोरो पेश खे चवंदा आहिनि। हाणे मीम पेशो, पेशो छा आहे इहो? पेशो न मीम पेश, मीम पेश मो, मीम नून पेशो मो, मीम नून पेश। इहे जेके मां चवां थो न हिजे वारा अखर, हिजे वारनि ते थोरो गौर कयो पुटु। हिजे जी माना जेके तव्हांजे मथां निशानियूं हुननि जे लाइ बयानु कयूं वियूं आहिनि, उहे शागिर्दनि खे त सेखारियो न एटलीस्ट। पाण बि उन्हनि जो सही उचार तकड़ न कयो, आराम सां मीम ये नून में, पोइ इहो हिजे थी में, हे नून ज़ेर हे, इहो जेसि ताईं पूरो न थिए तेसि ताईं शागिर्दनि खे विच में टोड़ियो न इहो बयान खे। ईअं न चओ त मीम वरी चए मीम वरी ये वरी चए ये वरी नून वरी नून, हाणे चओ वरी में, हाणे इहा त ॻाल्हि टुटी वई न। इन जो जेको रवां थियण वारो जेसि ताईं अंदाज़ आहे न ओसि ताईं गॾु चओ उनखे। पहिरियों अलॻि सां सम्झायो, पहिरियों जेकॾहिं तव्हांखे रवां नाहे करणी न, पोइ तव्हां हिनखे ॿुधायो बाबा मीम ये नून हे नून ज़ेर। हाणे हिन में थोरो वरी नवाण पैदा थी, मूंखे ॿुधण में आयो, कुझु ट्रेनिंग कराइनि पिया नए तरीक़े सां थिए पई। बाबा जेको हीअ हिन खे हीअं पढ़ायो, हाणे असां कीअं पढ़ियोसीं हे नून ज़ेर, हे नून ज़ेर, पहिरियों हे पोइ नून पोइ ज़ेर न, ज़ेर जे हे जे हेठों ज़ेर ॾिनल आहे, माना त इहो हे आहे न। चए हाणे ईअं पढ़ायो हे ज़ेर नून हे, अॻ में हे पोइ ज़ेर पोइ नून, हे ज़ेर नून हे चओ, हे नून ज़ेर हे न चओ। वरी नओं इख़्तिलाफ़ पैदा थियो, हिकिड़ा हीअं पढ़ाइनि हिकिड़ा हूअं पढ़ाइनि, हे ट्रेनिंगूं शुरू थियूं, नवाण पैदा पई थिए। हेॾो वॾो मवादु रहियो पियो आहे, हुनजी तरतीब ड्रथी पई आहे सॼी किताब जी। करीबुल मखरज कहिड़ा कहिड़ा उचारनि किथां किथां कढणा आहिनि, उहो टुटो पियो आहे सिस्टम। गालीचो खे गानीचो लॻो पियो आहे, फानूस खे फानूस जेको हूंदो आहे फेस आहे, फानूशो लॻो पियो आहे, अलाए छा छा बिगाड़ लॻो पियो आहे। असां वटि वरी नवाण पई रहंदो ई, माना जेके शागिर्द पुराणा असां पढ़ी आया हुआसीं उते वेठा, हाणे असां मुंझंदासीं त शागिर्द कान पढ़ंदा। हाणे असां चऊं हे नून ज़ेर हे पुराणा पढ़ियल, हाणे हे वरी असांखे चवंदा ईअं न पढ़ायो, पढ़ायो हे ज़ेर नून हे ज़ेर नून हे। हाणे असांजी प्रैक्टिस करणी पए न, जिते हिजे करण जे लाइ पहिरियों तव्हां उन्हनि अखरनि खे हिजे चइबो आहे, उन्हनि अखरनि जो उचार वठो ऐं सही वठो। पोइ उन्हनि जो जेको माना वावल जेको अचे थो, यानी हर्फ़ इलत जेके चइबो आहे, वावल साउंड माना वोकलिस मां वरितल आहे। वावल अरबी अंग्रेजी ॿोली लफ़्ज़ वोकलिस मां वरितल आहे। हिते जेके वोकल कॉर्ड्स हूंदियूं आहिनि, कलियूं हूंदियूं आहिनि, हिते उन्हनि मां हिकिड़ो उचार जेको आवाज़ु निकिरंदो ॿार जॾहिं उहे वाइब्रेशन कंदियूं लुॾंदियूं आहिनि, पोइ उहो उचार जेको माना वात मां निकिरंदो आहे, नक जे ज़रिए बि घणो थी करे निकिरंदो आहे, इनखे चइबो आहे वावल। असां वटि वरी अरबी वारो लफ़्ज़ हर्फ़ इलत इस्तेमालु कंदा आहिनि। हरफ़ चइबो आहे अखर खे, यानी हीअ जेके बि आहिनि अखर, इलत चइबो आहे बीमारी खे। हाणे बीमारी वारा अखर जेके न, इहो माना ई न ठही, हो त ठहियो वावल्स, माना जेको वोकल कॉर्ड्स मां आवाज़ु पैदा करण मां जेको उचार निकिरे उनखे चइबो आहे वावल्स। हेॾो हर्फ़ इलत, बाबा हर्फ़ इलत आहे बसि, इहो इलत माना बीमारी, पर हिते ॿी माना अथसि। तव्हांखे ख़बर आहे छो नालो हिते रखियो आहे इलत? असल में अरबी ॿोली मां आयल आहे। इलत अरबी खे चइबो आहे, अरबी में चइबो आहे बीमारी खे। हर्फ़ इलत अरबीअ में 3 आहिनि, अलिफ़ वाव ऐं ये, ठीकु आहे। इन जी तरतीब जेको आहे सो जेकॾहिं असां फिराईंदा आहियूं त वाह अलिफ़ ये थी वेंदो आहे, ठीकु आहे। हीअ आहे हे वाह, हे अलिफ़ ऐं हीअ जेका आहे ये, इन जो उचार थींदो वाय वाय। अरब जॾहिं बीमार थींदा आहिनि न, पोइ उहो वाय वाय कंदा आहिनि। असां कंदा अबाड़े बीमार थी पियासीं, सफ़ा साह थो निकिरे, हो वरी बीमार थींदा आहिनि, कंदा आहिनि वाय। हाणे जॾहिं ग्रामर दाननि ग्रामर जो लिखियो, ॾिठूं त असां जेको ग्रामर जो ॾिसूं था, हिननि 3 अखरनि जो वॾो हिन अमल दख़ल आहे हिननि हर हिक में। तव्हांखे ॾिसो में जेका लिखी हिन में आहिनि 3 वावल, अलिफ़ ये अलिफ़ ज़ेर, ऐं वावल खां बग़ैर को बि अखर न ठहंदो, यानी तव्हां वात मां उचार कढंदो त अखर ठहंदो न। उचार जेके वावल चइबो आहे, हर्फ़ इलत खां सवाइ को बि जेको आहे न, अरबीअ में, सिंधीअ में, उर्दूअ में, फ़ारसीअ में जेके बि असांजी लिखणियूं हूंदियूं आहिनि, साॼे पासे खां खाॿे हलंदियूं आहिनि, को बि अखर न ठहंदो आहे। अखर न बल्कि लफ़्ज़ बि, माना वावल्स खां सवाइ, वावल्स माना हर्फ़ इलत खां सवाइ। हाणे तव्हां जेकॾहिं 3 अखर आहिनि सिंधी में, हिननि खां बग़ैर को बि लफ़्ज़ नथो ठही सघे। हे ॾिसो छा था चओ, सवाल करे सघो था? फिलाए में वावल न आहे। हाणे तव्हां ॾिसो सिंधीअ में थो लिखां, अचूं था तव्हां ते सभु ख़बर आहे। फे ला ए, इहो सिंधीअ में इन जो उचार इहो आहे। इन में टे वावल आहिनि, ए आ
ऐं ए, इन में 3 उचार आहिनि, 3 वावल अथसि। घणियो त साईं, ए आ ए, 3 वावल अथसि, ए आ ए। फिलहाल इंग्लिश में जेको आहे सो सिंधी में फ इहो वावल आहे, आ इहो वावल आहे, ए इहो वावल आहे, आ ए, फिला ए, 3 वावल अथसि अंदरि। विदाउट वावल यू कैन नॉट प्रोनाउंस एनी वर्ड इन इंग्लिश और अदर लैंग्वेज। जेकॾहिं कोई चवे अबा खट में जेको आहे 3 अखर कोन आहिनि, ॾिसो हे मां लिखां थो खट, ठीकु आहे, खट में न वाह आहे न अलिफ आहे न ये आहे, पर हिन में त 2 अलिफ आहिनि, अ खे हटायोसि, खे ज़बर आहे लिखियलु, हे ख माना हे ट माना खे हटायोसि टे खे हटायोसि ख ट बाता ॻाल्हाईंदा आहिनि न, जॾहिं उचार न करंदा उन खां पोइ मजबूर में वावल ई ॻाल्हाए छॾींदा आहिनि वीचारा। सम्झ में ॻाल्हि अचे थी थोरी थोरी। इन डेप्थ एनालिसिस, दिस इज़ कॉल्ड इन डेप्थ एनालिसिस। गहराईअ सां तजज़ियो करणु, जुज़ा जुज़ा करे बयानु करणु। मौज़ू थोरो न आहे, डिघो मौज़ू आहे, सफ़ा। हा, ये मां न ज़ेर किथे ईंदी, ज़ेर न ईंदी, मां हिते ज़बर कढियो आहे, अलिफ ज़बर हाणे सिंधीअ में त अलॻि आहिनि न, वावल्स अलॻि आहिनि सिंधी में। हिकिड़ा हूंदा आहिनि 3 वावल, ए ओ, ॿियो हूंदो आहे ये सां हे ए, ॿियो हिन सां ज़ेर सां थींदो ई, ॿियो थींदो वाह सां ओ, ॿियो पेश सां ऊ, ॿियो ज़बर सां औ। ठीकु आहे। हाणे ए ई ओ ऊ औ ये वावल आहिनि। हे ये जेका आहे इन जो हेल्पर आहे। ये जो उचार हिन में न आहे, अय न आहे, अय ए उव 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 औ ई न आहे, वाह आहे ई कोन, सिर्फ़ु ॾेखारण लाइ आयो आहे, ख़ाली ॾेखारण लाइ त तव्हांजो वाह आहे, पर वाह न आहे। जॾहिं वाह जो उचार कढिया न त पोइ हिनखे चवां इहो कॉन्सोनेंट हर्फ़ सही आहे, पर वाह जो उचार न कढियो, छो कॉन्सोनेंट वाह त वाह उहो अलॻि आहे, आ पोयां अथसि न। हाणे इहे शयूं सिखण जी ज़रूरत आहे, तमामु अहम। हाणे जेके असां चवंदा न वावल्स एंड कॉन्सोनेंट्स, माना हाणे उचारण जो मामलो हिते अची ठहे थो सॼो, ऐं इन्हनि जो सिखणु ज़रूरी आहे तव्हांजे लाइ, जेके टीचर्स आहिनि, जेके पढ़ाईंदड़ आहिनि। इहे अगरि नथा सिखो त तव्हां जेके मां वरी बि अफ़सोस सां चवणो थो पए त जेके पेडागॉजी जा जेके कानून आहिनि उहे काॾे था वञनि। हीअं थींदो आहे, वॾा चार्ट फलां टी मटे रोज़ चार्टनि ते ज़ोर आहे, हीअं थींदो आहे, हीअं थींदो आहे। मां कहिड़ा लफ़्ज़ हुननि जा वठंदुमि, पेडागॉजी जा उसूल त सिखो, बुनियादु आहे कोन, ठक त रुॻो बोर्ड भरे छॾींदो माण्हू, किताब भरे छॾे, पेडागॉजी में टेस्ट ॾियोसि, IBA जी टेस्ट पास करे पोइ इहो मास्तर थींदो। 400 सुवाल आहिनि, 100 सुवालनि में 400 माना ऑप्शनल आहिनि, टोटल 100 सही आहिनि, 300 ग़लति आहिनि, मास्तर थी वियो हल। ईअं दुका हणंदो हे असां वटि टेस्ट जो मयार आहे। वञो ॿाहिरनि मुल्कनि में त ख़बर पएव। फस्ट यू विल हैव टू गिव द डेमोन्स्ट्रेशन इन फ्रंट ऑफ द क्लास। तव्हांखे डेमो पेश करिणो पवंदो, डेमोन्स्ट्रेशन चइबो आहे, मुज़ाहिरो करिणो पवंदो तव्हांखे हुते, पाण खे मञराइणो पवंदो त मां उस्तादीअ लाइक़ु आहियां या न आहियां। हेतिरो पितकड़े आवाज़ वारो बि उस्ताद थींदो छा, जेको पाण ॻाल्हाए शागिर्द वेठा ॾिसनि त चवे छा थो, वॾो वाह थो हुजेव जीअं क्लास फको अची करे उस्ताद जे लाइ, ईअं थोरो या त उस्ताद थी वियो बसि। घणियूं हिकिड़ा ॻाल्हियूं आहिनि, वॾा ज़ुल्म आहिनि हिते असांजे इदारनि सां, पाकिस्तान सां स्पेशली, ख़ासि करे चूंडे वरी सिंध सां। पंजाब बि टेकिजी वियो, सरहद वारा बि वॾा इल्म वारा थी विया, बलोचिस्तान वारा बि विया, असां वटि हिते ज़ुल्म कयो वेठा आहिनि, मख़सूस कुझु पार्टी वारा। बहरहाल असांखे त सिखणो आहे, असांखे हिननि खे ॾिसणो न आहे। सियासत ते मैदान तबाही त उन ई कई आहे तालीम जी। सियासत में छो, जेके बि भर्तियूं थियूं आहिनि, जेको बि असांजो टीचिंग सिस्टम आहे, उन ते जेके उस्ताद असां वटि भर्ती कया विया आहिनि उहे कंहिं कया आहिनि, सियासत। कॾहिं तव्हां पंहिंजी मेरिट ते आया हो, कुझु बि न आहे, मेरिट कोन्हे। मेरिटोक्रेसी इज़ नो मोर इन स्पेशली सिंध, मेरिटोक्रेसी ते कोन्हे। हलो मौज़ू ते अचो, असांखां सवाल कयो हिन जे हवाले सां, जीअं साईं सवाल कयो अहिड़े क़िस्म जो सवाल कयो त हिन में हिते जेको आहे वाव। हाणे मां वरी आख़िरी फोकस तव्हांखे ॾियां थो हिते, जेको तव्हांखे करिणो आहे उहो अथव उचार, वावल्स एंड कॉन्सोनेंट्स। छो जो इन्हनि जे उचारण खां बग़ैर तव्हां सिखी न सघंदो। हाणे वावल्स छा आहिनि न, यानी निड़ी मां निकिरंदड़ उचार खे वावल चइबो आहे। अंग्रेज़ी ॿोली लफ़्ज़ वावल्स यानी हर्फ़ इलत, माना बीमारी वारा करे,
ये हेल्पर होंदा आहिनि ॾिसो हिन में वाह अलिफ ये तव्हां ॾिसंदो न अलिफ 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 हे यको अची वियो इन में ये बि आहे वाह बि आहे टई आहे न कर हिन में सिंधी में बि अरबी में बि फारसी में बि उर्दू में बि इहे टई अखर वावल अथव इहे हर फेल आहिनि इहे अरबी वारनि ईअं थोरी लिखियो त हर फेल आहिनि हुननि जे अंदरि बीमारी जा अखर अची पिया आहिनि उन्हनि ग्रामर में हिन जो नालो ॾिनो हुनखे बाबा हर फेलत आहिनि हरू फेलत अरबीअ में हरफ़ त हिकिड़े अखर खे चइबो आहे न अरबी ॿोलीअ सां हरफ़ माना अखर सिंधीअ में हरूफ माना घणा अखर सो इन करे हिन जी जेका वावल कंस्ट्रक्शन आहे उहा तव्हां दुरुस्त कयो वावल्स हिननि जा दुरुस्त थींदा हिन जे अंदरि मीम ये नून में हे नून ज़ेर हैं में हैं मीह कीअं थींदो मीम ये नून ज़ेर चार उचार करणा पवंदव जेकॾहिं असां हिन में मीह था लिखूं ठीकु आहे त हाणे हिन में हिते ज़ेर ॾींदोमांसि हिते पेश ॾींदोमांसि हाणे खां छा थींदो हिन जो मीम ये नून ज़ेर आराम सां मीम ये नून ज़ेर मीम ये नून ज़ेर इहो न आहे करिणो मीम ये नून ज़ेरी मीम नून ये ज़ेर आराम सां मीम ये नून ज़ेर मी इहो रवां आहे रवां चइबो आहे बसि माना हलाए छॾणु अॻिते बातमास जेको उचार आणियो मीम ये नून ज़ेर चार हिजे जा अखर आहिनि चार हिजे चइबो आहे हिनखे चार हिजे जा अखर हीअ अखर आहे हीअ अलिफ अथव इन जेठो जेका ज़ेर ज़बर ऐं पेश ॾिसो न इहे अलिफ अथव टे अलिफ सम्झो हे ज़ेर या ज़बर या ज़ेर या पेश जिथे बि तव्हांजा हे अलिफ अंदरि हुन में गुम आहिनि हे तव्हांजो अलिफ हिन में मौजूदु आहे माना अलिफ ये ज़ेर ई लिखियलु अथव हे अथव हे अलिफ ये ज़ेर ई नून सां गॾु अलिफ ये नून ज़ेर ई जेके बि वावल्स आहिनि उनखां पोइ हुन में गुणो इस्तेमालु थींदी आहे नून गुणो इस्तेमालु कंदो या प्रैक्टिस मां सॼी तव्हांखे पटी लिखी ॾींदुमि उन पटी में ई तव्हां जेको आहे न सॼो सम्झींदो सॼी ॿोली हुन में शामिलु थी वेंदी टोटल ज़ेर ज़बर जा उचार वावल्स जा जेके आहिनि हर फेलत जा उहे मुकमल करण खां पोइ उन्हनि में नून गुणे वारो जेको आहे उहो शामिलु थींदो गुणे वारो नून लिखिबो ईअं आहे टिबके सां पर उहो उचार नून जो न कढंदो आहे हाणे हे हिते छा थींदो टे निशानियूं ॿधिबियूं हुनखे हे नून पेश हे नून पेशो हे नून पेशो हे नून पेशो छा आहे इहो एॾी तकड़ छाजी आहे तव्हांखे पोयों पुलिस लॻी आया हे नून पेश हों हे नून पेश हों हे नून पेश ॿार खे ख़बर त पए थी पेश इहो आहे पेशो बेशो न आहे हिते ॿार खे कीअं सेखारींदो तव्हां आराम सां लिखो हिकिड़ो सॼो बोर्ड न भरियो हिकिड़ो ॿार खे ज़हन नशीन त थिए त बाबा निशानियूं मां सिखियूं हाणे त वरी ॿी निशानी सुभाणे वरी ॿी निशानी सुभाणे त उहो गॾु थींदो 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 तव्हां सां अगरि लिखणु पढ़ण खे अची वेंदो असां बि त 5 दर्जा पढ़िया आहियूं कहिड़ो असां वरी जेको आहे मैट्रिक ताईं दरगो पे गुसायो आहे कापी कल्चर आहे 9 जा माना 8 ताईं पढ़ियासीं असुल में पढ़ाई आहे 8 ताईं पोइ 9 जा बोर्ड जा इम्तिहान उहो कापी करे लिखियासीं अखर सुठा हूंदा हिन दौर में वरी कापी जी ज़रूरत बि न आहे बसि रुगो ख़ाली लिखी अचो बसि माशाअल्लाह पैसा भरींदो त ड्रॉ वन टॉप अलाए छा ग्रेड वरी देग लाहींदा त वरी मुफ़्त में ॾेई छॾींदा ग़रीबनि गुरबनि खे बि A1 टॉप अथसि बाबा चए यार मां लिखिया त कुझु कोन्हे A1 टॉप आहे बसि चए अलाह से महिरबानी मुंहिंजो पुटु पढ़ियल आहे वॾो सुभान अल्लाह वाह जो असरु कयोसीं एजुकेशन सां अंदरि माना खानो ख़राबु तालीम जो जे कयो सवाल हा सवाल कयो त जो हले थो पियो सिस्टम जी इन में ते ॻाल्हायूं था हाणे असां वटि हिते जेको असां वटि हिते रिवाज़ु आहे त ठीकु आहे असां वारी ॿोली में इहे उचार आहिनि कोन जेके माना ॾिसो अलिफ ये इहो आहे ए ठीकु आहे या बे ऐं ये इहो आहे बे पर बे ऐं ये ऐं उन सां मथां ज़बर बे ये ज़बर उहो थींदो नी बे हाणे हीउ जेको लफ़्ज़ पुराणे दौर में पढ़ंदा हुआ हाणे हीअ बे ये ज़बर बे ते पेशो तू बैत ठीकु आहे असां बैत चवंदा ई कोन ॻाल्हाइण में आहे ई कोन माना हीउ जेको ज़बर वारो उचार आहे ऐं प्लस साईं जेको ॿियो सुवालु कयो कहिड़ो हुयो बओ वाह सां जेको हे हिकिड़ो हे अथव हुयो अओ यानी ॿियो
हे तव्हां सां हिन में जेको रहिजी जेको साईं सवाल कयो लिखियो न आहे असां हे ऐं औ ई असां वटि इस्तेमालु न थींदा आहिनि असां वटि प्रैक्टिकली। माना असां हिनखे बैत कोन चवंदा आहियूं। अब आप बैत लिखो छोकिरा, बैत लिखो न, माना बैत बे ये हिन सां डायरेक्ट हुयो बे ये बे ते पेशो तो बैत। असां चवंदा आहियूं ज़ैनब ज़ैनब ज़ैनब, असां ईअं थोरी ज़ैनब ज़ै। अरबी ॿोलीअ जे अंदरि इन जो वजूदु आहे, सो बि इन जो शिदत सां उचार आहे घणो। अलिफ ये, अरब में छा चवंदा आहिनि, अलिफ या ज़बर ऐ, छा चवंदा आहिनि, अलिफ या ज़बर ऐ। असां चवंदो अलिफ ये ज़बर ऐ। बैतिल लज़ी, लीलाफ़ कुरैशन में अचो न, लीलाफ़ कुरैशन इलाफ़िम रिहलत शिताए वसैफ़ फलियअबुदू रब्ब हाज़ल बैत। असां हाज़ल बैत असां वटि हितों वारो जो अरबी में न आहे कानून में, इहो जो तव्हां ठाहियो था, सिखणो पवंदो आहे न, चोकूं न आहिनि कहिड़ियूं, सिखणो आहे। हाली तव्हांखे हिते पढ़ाइणो पवंदो ॿारनि खे, त जीअं ॿारनि जे ज़हन में कुझु तरीक़ेकार तव्हां हिनखे पढ़ाईंदो बे ये ज़बर बै चवंदो, ते पेश तु बैत, ते पेश तु बैत, ठीकु आहे। उहो चई बि रहे त पोइ तव्हां हिनखे सम्झाइणो बाबा असां चवंदा आहियूं बैत, पर लिखत वारे कानून में बैत छो जो जेको फॉर्मल स्टाइल ऐं इनफॉर्मल स्टाइल ऑफ स्पीकिंग अलॻि आहे। यानी फॉर्मल हुनखे चइबो आहे जेको रस्म ऐं रिवाज मुताबिक़ उहो हे आहे। ॿियो हूंदो आहे गैर रस्मी गैर रिवाजी, जेको असां वात मां कढंदा आहियूं आम तौर ते बैत ज़ैनब आम जेको ॻाल्हाईंदा आहियूं, उन में को बि कानून ऐं ऑफिशियल स्टाइल कोन्हे हुन में, ठीकु आहे। हिकिड़ो रस्मी, ॿियो गैर रस्मी। हाणे रस्मी तौर ते तव्हांखे सेखारिणो आहे हिते ॿारनि खे। हाणे हिन में सभु क्लियर थी वियो इहो, ठीकु आहे। जी जी ज़बरदस्त। इन जे लाइ वरी इहो अलॻि क्लास थींदो। जेके अखरनि ते हाणे जेको थींदो न, उहो वरी जेकॾहिं असां उन जे अखरनि जी शिकिल ॾिसंदासीं, पहिरीं वारी शिकिल कहिड़ी आहे, 52 टोटल निशानियूं आहिनि, जंहिंमां तव्हां ही नमूना त ॾिठा, जेके 9 हे हिन त 8 6 3 2 2 अलाए केतिरियूं इहे सभु। इन जो मुंड वारी निशानी, विच वारी निशानी, आख़िर वारी निशानी मटियल आहिनि। हाणे उन्हनि जे हवाले सां उहो तव्हांखे लिखत जे कानून में ॾिबो, उते सेखारिबो बि, हिते बि लिखारिबो, मोबाइल जे ज़रिए लिखूं पने ते, पोइ उहा लिखत जेको आहे सो तव्हां वटि इहा अची वञे त बहितर रहंदो। छो जो तव्हां जेके टीचर्स आहियो स्पेशली, उन्हनि अखरनि जी लिखत सिखो त उहो अखर किथां शुरू थो थिए, किथे ख़तमु थो थिए, मुंड वारी शिकिल किथां कीअं अथसि, विच ते अचे थो कीअं अथसि, आख़िर में कीअं अथसि, इहो इन जो ज़रूरी आहे सिखणु। ईअं न आहे त रुॻो ॿारनि खे तव्हां बसि लिखी ॾियो ऐं ॿारनि ते तवजो न हुजे तव्हांजी। हाणे इहे पुराणे दौर जे सिस्टम खे जेको आहे सो करिणो आहे त प्राइवेट स्कूल्स जेके आहिनि से उहे सही कोन था पढ़ाइनि, हीअं नथा कनि। तव्हां पंहिंजी महिनत ते ज़ोर ॾियो, इनशाला तव्हांखे वॾी जेका रिज़ल्ट मिलंदी, आउटपुट मिलंदो। इन जो प्रैक्टिस करणी आहे, ॿार खे सेखारिणो आहे, सम्झाइणो आहे, पर रेपिटेशन सां, माना रिपीट करिणो आहे, हुनखे दोहिराइणो आहे, तकड़ में न करिणो आहे, आराम सां थोरियूं निशानियूं ॿार खे तव्हां सॉर्ट आउट कयो। ॿारनि खे हीउ ॿार जेको आहे सो हेतिरियूं निशानियूं कयूं, हिननि हेतिरियूं टिनि लाइनुनि में विहारे छॾियो। पोइ जेके हो करे विया आहिनि त वरी हुननि ते महिनत कयो, वरी उहे करे विया आहिनि त वरी हुननि ते महिनत कयो, वरी गॾिजी विया इहे टे ॿार करे अॻिते पोइते थींदा रहंदा आहिनि। हिकिड़ा पोइते हलाए वेंदा आहिनि, हिकिड़े अॻिते हली वेंदा आहिनि। तव्हांखे हुनखे छॾिणो न आहे। ईअं थोरी आहे त फ़तवा ॾेई हुनखे बाबा हे जॾो आहे हलो रे, हाणे हिनखे तवजो ई न आहे ॾियणी। पोइ ॿार तव्हांखे वालदेन स्कूल मां, घरनि मां जो तव्हां मोकिलियो अथनि, त तव्हां वरी हुन ते ॿार जे शौक़ु कॾहिं तवजो न हूंदी आहे, कॾहिं हुन जो शौक़ु न हूंदो आहे, कॾहिं किथे हलियो वेंदो आहे। हिकिड़ो ॿारु भेरा थो ॾिए, उहो नथो ॾिए त कान पढ़ंदो उहो। पोइ तव्हां सबक़ु ॿुधंदो, कचो वेंदो न, तव्हां फ़तवा लॻे कचो आहे इहो सबक़ु, हे जॾो आहे। जॾो केर बि न हूंदो आहे ज़िंदगी में, सिर्फ़ु तव्हांखे उन ते तवजो ॾियणी आहे न। तव्हां हुनजा वालदेन आहियो, मालिक आहियो, हिकिड़ा मालिक हुननि हवाले कया ॿार तव्हांजे, ठीकु आहे। हाणे तव्हां मालिक आहियो हुननि जा, त तव्हां हुन सां कीअं था जेको आहे सो पेश अचो ॿारनि सां। सो इहा दिस इज़ योर रिस्पॉन्सिबिलिटी, ठीकु आहे। इहा कहिड़ी ज़िम्मेवारी आहे, तव्हां हुननि ॿारनि ते तवजो ॾियो, रिपीट करायो हुननि खे। जेको बि जॾो ॿारु ॾिसण में अचेव, तव्हां हुनखे वञी महिनत कयोसि हुन सां, ॾिसो त उहो वरी हुननि खां वधीक थींदो। तव्हां हिकिड़ी निशानी हुनखे जेका हाणे हुनखे सेखारियोसि रिपीट करण खां, उहा निशानी हिन खां वधीक ॻाल्हाईंदो, ॿुधाईंदो, पढ़ाईंदो तव्हांखे, ठीकु आहे। दैट्स इट नाउ, काफ़ी आहे।